दाई हुया या हुजन पर आशिक जो जो ताल्लुक़ हुयो पंहिंजे रब सां उहो ॾाढो अजीब हो। अल्लाह ताला साईं जन जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। आमीन चओसीं। अल्लाह हिकिड़े भेरे साईं जन सां वेठा हुजो, वो साईं जन खे पंहिंजे सुबुह जो पहरो नमाज़ खां पोइ साईं जो पोटो आयो। मां साईं जन सां गॾु वेठो, नंढड़ो हुयो, दरवाज़ो खोले हीअं मुंडी अंदरि करे हीअं तके पियो। साईं ॾे तके, साईं जन फरमायो इशारो ॾिनो साईं खे तस्बीह हथ में कंदा। साईं चयोसि छा आहे? चईसि गरम गिहु कोन्हे वे, मोकिलियो अथऊं पैसनि लाइ। साईं जन फरमायो तस्बीह मथे करे ॾेखारियो। फरमायो वेठा आहियूं अल्लाह जे ज़िक्र में, तूं बि वेह, पिनऊं सां ॾींदो। नंढड़ो ईअं थोरी झट वेही वरी खिसकी वियो। झट खां पोइ हिकिड़ो शख़्स आयो, पहिरियों पहिरियों महिमान हुन ॾियारे साईं जन सां मिलियो, दुआ वरिताई, सव जा 2 नोट हज़रत जन खे हथ ॾिने। पोइ साईं खां मोकिलायो वियो हलियो न। जीअं साईं खां मोकिलाए पैसा ॾेई साईं जन दुआ घुरी, ला इलाहा इल्लल्लाह चई करे हज़रत साईं उन हमरा खे फरमायो बा हे पैसा तव्हांखे हुजनि, हे पंहिंजा खई वञो। यकीन ॼाणो त मुंहिंजे दिलि में थोरो ईअं ख़्यालु थिए पियो, ज़ाहिर न कयो दिलि में। अॻोड़े नंढड़ो आयो हो, घर गिह जा पैसा कोन्हनि, आयो आहे महिमान, पैसा ॾिना थिए त भला इहे ई मोकिलियऊं। साईं उन्हनि खे मोटाए ॾियनि था, इहो मुंहिंजे दिलि में ख़्यालु हले पियो। महिमान चए पियो न साईं वठोसीं। साईं फरमायो न। हुन चयो साईं महिरबानी वठोसीं, महिरबानी कयो साईं वठो। साईं जन हिन खे मोटायूं हुन बिड़ा हो हीअं करे पियो वठो। आख़िर साईं जन गुस्से में अची करे फरमायो त तूं केरु थींदो आहे जो मां तुंहिंजो चवणो वठां? अड़े मुंहिंजो रब मूंखे झले थो, खण पंहिंजा, ईअं फरमायो। मुंहिंजी दिलि बि पोइ ते धकु खाधो। बहरहाल महिमान निकिरी वियो। ईअं ॿाहिरि गेट ताईं महसूसु कयां पियो त निकिरी वियो हूंदो त साईं जन ईअं तालिब जो आयो। चयनि छोकिरा, चइजी हे हाणे हितां महिमान वञे थो, हिनखे त मोटाया हेॾे। छोकिरो ॿाहिरों गेट ताईं थी मोटी आयो। चयईं त साईं नज़र कोन थो अचे, रोड ॾे बि ॾिठो नज़र कोन थो अचे। साईं मूंखे चयो त तूं वञ पाण ॾिस मता किथे हुजई। मां बि गेट ताईं वञी रोड ॾे नज़र कई त जे वञिणो हुजे हा त ॾेखारिजे हा, पर कोन आयो नज़र। जॾहिं मां मोटी आयुसि ॾिठुमि त हेॾे वुज़ू खाननि ॾे, पेशाब खाननि ते बीठो। चयोमांसि भला आराम, मां रोड ते 2 माण्हू तोखे ॻोल्हे आया आहिनि, साईं जन था सॾनि। चई मां अचां थो। तेसि ताईं मां वञी वेठुसि अंदरि, ॿुधायुमि साईं खे त साईं अचे थो, तक़ाज़ा सां बीठो आहे, पेशाब। अंदरि आयो त साईं जन पुछा कयसि पुट माफ़ कजो तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं असां, सो अबाई तव्हां पैसा जेके मूंखे ॾिना इहे तव्हां काॾों आंदा? चई त साईं मूंखे पंहिंजा हा। पुट पंहिंजा बि तोखे हुया, आंदा ई काॾों? चई मूंखे पंहिंजा हा। ठाहींदा हो छा घर? चई साईं न। पुट काॾों त आंदा हूंदा ई नी? चई साईं मूंखे पंहिंजा हा। साईं फरमायो वरी साॻी ॻाल्हि करे तूं पुट पंहिंजा घरों खणी आयो आहियां, अम्मा खां वठी आएं? चई न। बाबा खां? चई साईं न। पोइ काॾों आंदई? चई साईं मूंखे पंहिंजा। साईं जन वरी पुछा कयसि छा कंदो आहीं? चई साईं मां सखर में दर्ज़ी आहियां। भला तोखे यादि आहे त तूं कंहिंजा कपिड़ा हे सिबिया हूंदा ऐं तोखे कंहिं हे माण्हू पैसा न, उहो भला माण्हू यादि थी? चयईं त साईं मां कपिड़ा न सिबिया, हे पैसा मूंखे कपिड़नि जा न आहिनि मिलिया। त पोइ फरमायो पुट ॿुधाए न, भला ड्रिजे छो थो, वेठूं त तोसां कोन सा? चुप थी करे चयईं त साईं मां दोस्त खे तावीज़ लिखी ॾिनो हो, उन हे मूंखे 200 रुपया ॾिना। साईं फरमायो पुट पोइ हुनजो कमु थियो जंहिंखे लिखी ॾिनो हुई, तूं दर्ज़ी
सनड़ो जवान हो, दाढ़ी उड़ेल हुयसि, शापरड़ा हुयसि, दिगड़ा ईअं सनड़ा, वॾा सनड़ा। पोइ साईं फरमायो कमु चुस चयईंसि न, पोइ बाक़ी पैसा छो वरितसि। ईअं चई करे पोइ साईं जन फरमायो त असुल ॻाल्हि इहा हुई, असां तव्हांखे पैसा मोटाईंदासीं। ईअं साईं मारे इशारो फरमायो, कारी साहिब जी दिलि पे करे टियूं टियूं तॾहिं तव्हांखे मोटायोसीं, तकलीफ़ ॾींसीं, बसि हाणे तव्हांखे इजाज़त आहे वञो। यानी वाक़िअतनि मुंहिंजी दिलि चई पई त हाणे घरों गीह जा पैसा घुरिया अथऊं, मिलिया आहिनि त भला साईं वठनि हा, मोटाए छो ॾिनऊं। पोइ मुंहिंजी दिलि जी टियूं टियूं ख़तमु करण जे लाइ साईं मूंखे घुरायो ऐं मूंखे उहा शइ ॾेखारियो। यानी अलाह जो ख़ासि प्यारु हुयो मुंहिंजे साईंजनि सां। ऐं अलाह पाक जॾहिं ॿारनि खे का शइ ॼाणाईंदो आहे त ख़बर पवंदी आहे, न ॼाणाईंदो आहे त पोयों बि ख़बर न पवंदी आहे, साम्हूं बि ख़बर न पवंदी आहे। बहरहाल इहा बुज़ुर्गनि जी हिकु करामत हुई। ऐं जेके साथी साईंजनि सां मुंसलिक हुया, ईंदा हुआ, ज़ियारत कंदा हुआ। ऐं मां सम्झां थो त साईं ग़ुलाम क़ादिर साहिबु अची न सघिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में, पर साईं जी शाइरी मां उते ॻाई। साईं जन हीअं हथड़ा खणी अब्दुल हफ़ीज़ उल्ले साहिब जे लाइ, साईं जन जे लाइ, शहज़ादे मीराणी जे लाइ, साईं रफ़ीक वंशा जे लाइ, इस्लामी शाइर जेके असांजा आहिनि, सभिनी लाइ वॾियूं वॾियूं दुआऊं घुरंदा हुआ ऐं वधि में वधि ख़्यालु कंदा हुआ, एतिराम कंदा हुआ। ऐं ख़ैरपुर वारो मुजाहिदो हिकिड़ी ॻाल्हि अची ॿुधायां थो तव्हांखे मां, अगरि मां कंदो न आहियां, पर तव्हांखे साईं जन जी मोहबत ॿुधायांव थो ख़ैरपुर सां ऐं हिन मुजाहिदनि सां। ख़ैरपुर जा साथी आहे हिकिड़ो सूमरो, मां नालो नथो खणां, बल्कि ॿई सूमरा। उहो सूमरो हिकिड़ो तव्हांजो हाणे ॿाहिरि मुल्क रहे थो, हिकिड़ो हिते आहे। थी सघे थो हिन महफ़िल में आयो हुजे, पर मूंखे अञा नज़र न आयो आहे उहो माण्हू। इन्हनि फ़ोन कई त असांखे साईं जन सां मुलाक़ात कराए अकेली, जीअं मज़ो अचे। पोइ मां साईं जन खे ॿुधायो थी ख़ैरपुर जा ॿ जवान निकिड़ा आहिनि, ॾाढी कूड़ मद साईं, पर मां उन्हनि जूं कुझु ख़ुशूसियतूं हुयूं अज़मत सहाबा जे मुतालिक़, मां साईं जन खे ॿुधायूं। मां मुजाहिद नौजवान आहिनि, हीअं वीचारा बहरहाल कमु कनि था वॾो दीन जो, ख़ुशूसन दिफ़ा सहाबा, अज़मत सहाबा लाइ। पोइ साईं उन्हनि जी ख़्वाहिश आहे त तव्हां सां मिलूं, आचर जे ॾींहुं अचण जी ॻाल्हि कई अथऊं। साईं फरमायो बाबा अचनि भले, बीमार हुया साईं जन। आचर जे ॾींहुं 9 वॻे साईं जन मूंखे फरमायो, पुट हो जेको 2-3 ॾींहं पहिरियों चयो आचर ते ईंदा ख़ैरपुर जा माण्हू, उहे न आया छा? मां चयो साईं 11 वॻे चयो त ईंदा, हाणे 9 थिया आहिनि। अच्छा ठीकु आहे, 11 थिया त फ़ोन कई मां ॾे, मां साईं जन जे कमरे खां ॿाहिरि निकिरी वियुमि, ॾिठुमि त अची विया आहिनि। चयो मां बीहो अंदरि, साईं जन खे मां ॿुधायो त साईं उहे दोस्त ख़ैरपुर वारा आया आहिनि, किथे आहिनि? ॿाहिरि बीठा आहिनि। भला रहा वठी अचनि, ॿाहिरि बीहारियो अथनि। ईअं ई मां कमरे खां निकिरणु लॻुमि त साईं फरमायो हेॾे था न, ईअं ॿाहिरि थो वञे। मां जी साईं, मूंखे त उथार, मूंखे त बीमार हा, सुता पिया। पोइ मां अर्ज़ु कयुमि साईं बीमार हो, बसि ईअं जीअं पासीड़ा पिया हो, हेॾो ही तव्हांजे साम्हूं वेहंदा, टेबल लखियल हूंदी, बीहारियो त साईं तव्हां तकलीफ़ न कयो। मूंखे मुंहं में ॾिसी करे साईं ने फरमायो, हे त 2 मुजाहिद आहिनि जेके आया आहिनि, पर ख़ैरपुर जो, बल्कि हीअं चयूं अली शेर हैदरीअ जे शहर जो कुतो ईंदो बि अब्दुल जब्बार खे उथी विहणो आहे। इहे लफ़्ज़ साईं ने फरमाया। फरमाई ही त मुजाहिद आहिनि, चए थो आया आहिनि। यानी साईं जन, साईं हैदरी साहिब रहमतुल्लाह अलैहि जे करे एॾो वॾो बि ख़्यालु कंदा हुआ ख़ैरपुर जेके आया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे। ऐं तव्हांजे हमाद सूमरे जे लाइ साईं जन जेको बि ख़ैरपुर जो अचे पुछा कंदा हुआ, हमाद सूमरो ख़ुशा? खोड़ माण्हू अहिड़ा ख़ैरपुर जा जिन खे इहा ख़बर ई हमाद खे अलाए साईं। मूंखे यादि आहे त हिकिड़ा सूमरा क़ौम जा आया हुआ, पर ख़ैरपुर जा न हुआ, कंडियारे जे पासे जा आया। केरु आयो बा? चवंदी सूमरा आऊं। हमाद ख़ुशा? साईं अलाए कहिड़ो साईं फरमाए हमाद हितां कोन पियो आहे, शाइर हेॾो इस्लाम मुजाहिद माण्हू, हू हुया ई हितां जा न नी। चयोसीं असांखे ख़बर न आहे हमाद जी। साईं हूंदा सफ़ा कावड़जी विया। पोइ मां वेझो वञी अर्ज़ु कयो त मुंहिंजा साईं ही सूमरा ज़रूर आहिनि, पर हे हिन खे कंडियारे साइड जा, हमादुल्ला ख़ैरपुर जो आहे साईं, तॾहिं हिननि खे ख़बर न आहे।
साईं फरमायो अलाए मां सम्झुमि त साड़ू अथनि अलाए छा मां त सां ईअं साईं अलाए साड़ू अथनि तॾहिं यानी एॾो वरी पर पुट बि साईं खे दुआऊं कंदा हा। ऐं हमादुल्ला जी शाइरी बि असां दरगाह ते पढ़ीसीं सभिनी शाइरनि जी, ख़ुसूसन साईं अब्दुल हफ़ीज़ साहब रहमतुल्लाह अलैह जी, अदा ग़ुलाम क़ादिर साहब जन जी इस्लामी वरी ईमानी वरी अज़मत साहबा जे मुतालिक़ शाइरी पढ़ी त साईं फरमाईंदा अॼु ईमान ताज़ो थी वियो भाउ। एॾा सहाबा अहल बैत सां मोहब्बत रखण वारा, हैदरी शहीद रहमतुल्लाह अलैह जे ख़ैरपुर जे हर फ़र्द सां मोहब्बत करण वारा, ये जुमला साईं ॾाढो प्यार ॿुधाया हुआ, एॾो ख़्यालु कंदा हा। अल्लाह ताला उन्हनि ते रहमत फरमाए, आमीन चओ साईं। सभई दोस्त दिलि जे मोहब्बत सां सलात सगुरी पढ़ो थोरो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।